अस्सलाम वालेकुम वेलकम सालेबर इंसाइक्लोपीडिया चाला खुश आहियो त बि सही आहे। हाणे पाण सैम्पल पेपर जेका IBA वारनि पंहिंजी वेबसाइट ते अपलोड कया आहिनि उन्हनि मां PST वारो पोर्शन कंदासीं। PST मां बि मैथ वारो पोर्शन, इन खां पोइ इंशाल्लाह JEST जो बि पोर्शन असां जल्द ई अपलोड कंदासीं। हिन में छा थो चए, पहिरियों जेको सुवाल आहे हिन में चए थो त जेकॾहिं A बराबरि आहे 5AB जे, मेक बी दी सब्जेक्ट ऑफ द फार्मूला, मतलब पाण खे बी के फार्मूला जो सब्जेक्ट ठाहिणो आहे। जो मतलब ही त बी जे बराबर छा थींदो। ठीक आहे, हाणे ही ए जे बराबर 5AB आहे त बी जे बराबर छा थींदो हू पाण सफ़ा सोल्व आहे। अहिड़ियूं अॻे खोड़ मिसालूं या क्वेश्चन असां ऑलरेडी जेका IB जी स्पेशली टेस्टनि में ईंदा रहंदा आहिनि हू बि करायल आहिनि। हू तव्हांखे प्लेलिस्ट में हिकु डिस्क्रिप्शन में प्लेलिस्ट तो ॾेई छॾियां, हुननि मां बि ॾिसी सघो था ऐं कमेंट में बि इंशाल्लाह मां उहो ॾींदुमि, हू बि तव्हां ॾिसी सघो था। ठीकु आहे, बिस्मिल्लाह करे शुरू कयूं था। इनमें सॉल्यूशन में पहिरियों पाण फार्मूलो लिखंदासीं ए ही जेको आहे 5AB। ठीकु आहे, तव्हां इनखे स्किप बि करे सघो था, डायरेक्ट भले हितां ॾिसी बि तव्हां करे सघो था। त हाणे बी छा जे बराबरि थींदी ही पाण मालूम करणो, सफ़ा सोलो आहे। हाणे ॾिसो त बी हिते बी सां गॾु ॿियो कहिड़ा कहिड़ा ज़रब थियनि पिया। 5A जॾहिं हिन खां हिन पासे ईंदी बराबरि जे साइन जे त वंड थी वेंदी ही A, ऐं 5A जेको वंड थियो आहे हू हिन पासे अची वियो। सही थी वियो, कीअं थियो आहे त बी पाण खे मालूम करणो आहे, बी खे हिते ई रखियो आहे। 5A बी सां ज़रब थिए पियो, हिन खे हिन पासे खणी आऊं, हिते ज़रब थिए पियो त हिन पासे वियो त वंड थी वियो, ही वंड थी वियो 5A। A कैपिटल अपान 5A, इहो ई पंहिंजो जवाबु आहे, सफ़ा सोलो आहे। जेकॾहिं हू हिते घुरे आहे त स्मॉल a खे तव्हां सब्जेक्ट ठाहियो, या स्मॉल a छा जे बराबरि हूंदो त ही बि तव्हां करे सघो था, सफ़ा सोलो आहे। साॻे तरीक़े सां त A खे ख़ाली तव्हां हिते ई रखो, 5B खे तव्हां हिन पासे शिफ्ट कयो, हिते ज़रब थिए पियो 5B त हिन पासे छा थींदो, वंड, हिन वांगुरु वंड ई थींदो। त A हू साॻियो कैपिटल ऐं 5B, मतिलबु हिन मां तव्हां को बि करे सघो था, को बि सब्जेक्ट ठाहे तव्हां हिन मां हू फाइंड करे सघो था। हिन मां जेकॾहिं हू चए त ख़ाली 5 छा जे बराबरि थींदो त ऐं 5 ख़ाली 5 छा जे बराबरि थींदो। हिन मां जेकॾहिं हू चए त कुझु न आहे करिणो, 5 सां गॾु हिते ज़रब कहिड़ा कहिड़ा थियनि पिया, A बि ज़रब थिए पियो त हिनखे हिन पासे शिफ्ट करे छॾियो त छा थींदो, A कैपिटल अपान AB, ही छा जे बराबरि थींदो 5 जे। मतिलबु ईअं तव्हां को बि पंहिंजी तरफ़ां करे सघो था, हिन मां शफलिंग करे सघो था। बसि यादि छा रखिणो आहे, जेकॾहिं ज़रब थिए पियो त ॿिए साइड खणी वेंदासीं त वंड थींदो, ऐं जेकॾहिं जोड़ थींदो हूंदो ॿिए साइड खणी वेंदासीं त सब्सट्रैक्ट थींदो, मतिलबु कट थींदो, ऐं कट थींदो हुजे त ॿिए साइड खणी वेंदासीं त जोड़ थींदो। हिते पाण हिकु कयूं, जेकॾहिं हीअं हुजे त पाण मिसाल वठूं। हाणे ॾिसो पाण खे मालूम करिणो आहे त बी छा जे बराबरि आहे, त A खे पाण हिन पासे शिफ्ट कंदासीं त हिते A जोड़ थिए पियो, हिन पासे शिफ्ट कंदासीं त ही कट थी वेंदो, ईअं थिए। सही थियो। हिकु ॿी मिसाल वठूं जंहिंमें जोड़ थींदो हुजे ऐं कट थींदो हुजे। फर्स्ट कयो C माइनस D बराबरि हुजे 6 जे। त हाणे तव्हां मालूम छा करिणो, मालूम तव्हां खे C मालूम करिणो त हिते D खे हिन पासे शिफ्ट कंदो, छो जो ख़ाली तव्हांखे C खपे, त D माइनस D हेॾे शिफ्ट थींदो, जॾहिं हेॾे शिफ्ट थींदो त ही प्लस जो थी वेंदो, 6 प्लस D। ठीकु आहे, उमेद आहे तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो। को बि मसइलो हुजे तव्हां कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो। ऐं ही जेको प्रॉब्लम आहे ही बि असां हाणे अपलोड कयूं था, इन जे कट ॿी वीडियो में ही प्रॉब्लम हूंदो।
ठीक है, मिलूंगा नई वीडियो में। खुदा हाफिज़।